समझी मज़ाका चरियो मुंहिंजो दिमाग़ा ॾींहं ॿिनि में ॿुधंदे हाणे तूं धमाका ॾींहं ॿिनि में ॿुधंदे हाणे तूं धमाका ॾाढो वारो रतवा तो तोखे पवंदो हाणे पतो ॾाढो वारो रतवा तो तोखे पवंदो हाणे पतो कीअं टोड़दी दिलि तुंहिंजी ॾिबो कीअं जवाबा ॾींहं ॿिनि में ॿुधंदे हाणे तूं धमाका ॾींहं ॿिनि में ॿुधंदे हाणे तूं धमाका रोज़ रोज़ तो मूंखां रुसी पाण खे अलाए छा थो सम्झी खुशखबरी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858 रोज़ रोज़ तो मूंखां रुसी पाण खे अलाए छा थो सम्झी कन खोले ॿुध अखर तूं वक़्तु तुंहिंजो त ख़राब आहे ओ ॾींहं ॿिनि में ॿुधंदे हाणे तूं धमाका ॾींहं ॿिनि में ॿुधंदे हाणे तूं धमाका निकर मस्ताने जो पिड़ियो सोलंकी सफ़ा ज़िद चढ़ियो खुशखबरी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858